थोड़ो पासे थियो। जान टुटी जंजीर वया कोई जिंदानन जो छा थींदो, जिन मजलूमन ते वार कया तिन शैतानन जो छा थींदो। मुझी सिंध जा वारसो जिए सिंध, जिए साईं जीएम सैयद, जिए शहीद बाबा बशीर खान। सिंध जे अॾे पुट शहीद बशीर खान जी 9 वर्षीअ जे मौके ते रते दरे में गॾु थियल तव्हां सभिनी भाइरनि खे जिए सिंध, जिए साईं जीएम सैयद, मुझी सिंध जा वारसो सिंध जे वजूद खे बचाइण जी जिदोजहद में शहीद बाबा जो नुमाया किरदार रहियो। शहीद सिंध जात पात जी मामले में मसले ते बढ़ंदड़ दुरिन दा मेड़ मिंथ जा काफिला वठी दुरिन खे परचायो, जंहिं मेड़ मिंथ जे काफिलन जो तादाद 7 में आहे। शहीद बाबा रेबरे सिंध साईं जीएम सैयद जो फिक्र खणी हर ॻोठ वाण बस्ती ऐं शहर में पहुचायो। रहबर जो फिक्र खणी शहीद कराची में लखे माण्हुनि खे गॾु करे सिंध जी तारीख़ी हैसियत में बहालीअ जी घुर कई, जंहिं ते सिंध जे दुश्मननि शहीद बाबा खे ज़हर ॾेई शहीद कयो वियो। ऐं शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो खे शहीद कयो वियो। शहीद मकसूद खान कुरैशीअ खे शहीद कयो वियो। शहीद सलमान वदो खे शहीद कयो वियो। मुंहिंजी सिंध जा वारसो अॼु शहीद बाबा जी शहादत खे 9 साल पूरा थी विया आहिनि, पर पीपल्स पार्टीअ जे दौरे हुकूमत में शहीद बाबा जे क़त्ल जी FIR भी दाख़िल न कई वई आहे। तंहिं करे शहीद बाबा जे क़त्ल जी साज़िश में ऐं डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो जी शहादत जी साज़िश में पीपल्स पार्टीअ जी सरकार खे मुलविस सम्झूं था। सिंध जा वारसो शहीद सिंध बशीर खान कुरैशी सिर ॾिनो आहे, जंहिं जे क़त्ल सां तारीख़ में इंसाफ़ ज़रूर थींदो। तंहिं करे शहीद जो केस तारीख़ जे हवाले कयां थो ऐं अॼु शहीद जी वर्सीअ जे मौके ते शहीद खे क़ौमी सलाम पेश करण सां गॾु सिंध धरतीअ जे वजूद बचाइण लाइ सियासी जिदोजहद वचन वजायूं था। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध जेका सॼी दुनिया खे पालण जी सघ रखे थी, उन धरतीअ जा माण्हू बुख ऐं बदहालीअ वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। धरतीअ मां निकिरंदड़ मादनियात तेल, कोयलो, गैस वफ़ाक़ जो कब्ज़ो आहे। पुछूं था त शहीद बाबा बशीर खान कुरैशी, शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो ऐं शहीद चाचू मकसूद खान कुरैशी, सलमान वदो जिया मारिया वञूं था। सिंध में दारिया मुनज़िम तरीक़े सां सिंधी माण्हुनि खे क़त्ल करे रहिया आहिनि। दारियनि में तारीख़ी सिंध में तारीख़ी मागनि ते भी कब्ज़ा थी रहिया आहिनि। सिंध में हिंदू भाइरनि खे मारियो वञे थो ऐं हिसायो वञे थो। सिंध में सहाफ़ियुनि जो क़त्ल आज़ाद आवाज़ जो क़त्ल आहे। अॼु दाव यूनिवर्सिटी में सिंध जी नियाणी डॉक्टर अनीला ते पठाणनि पारां हमिलो कयो वियो आहे, जेका पठाणनि जी खुलियल दहशतगर्दी आहे। सिंध जी नियाणी डॉक्टर अनीला मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे कानून जे हवाले कयो वञे। सिंध जी का भी नियाणी निंदरगी न आहे। सिंध जे नंगनि ऐं दंगनि जा वारिस सिंध में थींदड़ हर ॾाढ ऐं ज़ुल्म जी मज़म्मत कयूं था। सिंध जा वारसो सिंध केतिरनि ई साज़िशुनि जो शिकार आहे। सिंध जो वजूद बचाइण लाइ सरकारी जिदोजहद जी ज़रूरत आहे। सिंध में
तेज़ीअ सां धारी आबादी वधी रही आहे, जंहिं सां सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील कयो वेंदो। सिंध जा वारसो धारी आबादीअ खे सिंध में आबाद करण जे पुठियां वफ़ाक़ सां गॾु पीपुल्स पार्टी भी बराबर जी शरीक आहे। धारी आबादीअ खे रोकण लाइ सियासी जिदोजहद सां गॾु तव्हांखे उहा अपील कयां थो त धारी आबादीअ सां बाइकाट कयो वञे, कंहिं गैर कानूनी धारीअ खां का भी शइ न वरिती वञे, धारियुनि खे रहण लाइ मसवाड़ ते जॻह भी न ॾिनी वञे, धारियुनि माण्हुनि सां कंहिं भी क़िस्म जो वापार या को वास्तो न रखियो वञे। मुंहिंजी सिंध जा वारसो सिंध सदाई सूफ़िन दरवेशन आलमन जी धरती रही आहे। सचल साईं मस्त सरमस्त शाह अब्दुल लतीफ बिटाई, मखदूम बिलावल, शाह इनायत शहीद, साईं GM सैयद, शहीद बाबा बशीर खान, शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो जी रवादारीअ जे पैरोकारी रही आहे। तंहिं करे सिंध हिन वक़्तु दुखी सूरत हाल में गुज़री रही आहे। तव्हां सभिनी खे गॾु थियणो पवंदो। असां शुक्रगुज़ार आहियूं भाऊ राशिद महमूद सुमरे जा, जंहिं पंहिंजे मसरूफियात मां वक़्तु कढी करे पंहिंजे बाबा वांगे शहीद डॉक्टर खालिद महमूद सुमरो वांगे जीअं हू बाबा जी मज़ार ते बाबा जी वर्सीअ ते ईंदो हुयो, हू शरीक थियो आहे। असां हुन जा तमामु थोराइत आहियूं। हू असांजो भाउ आहे। असां में उन में असांजूं घणियूं उमेदूं आहिनि। तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश थो कयां त सभु हिकु आहियूं, केर बि अलॻि न आहे। असां तव्हां सां गॾु आहियूं। तव्हां ही जेको हिते अॼु हे जेके कुझु शरारती माण्हुनि जेको ही ड्रामो कयो, दोस्त हर को पंहिंजी राय रखी सघे थो, तव्हांखे ॿुधाए सघे थो। जेके विच में शरारती माण्हू हिते अची जिन शरारत कई आहे, असां हिन शइ जी मज़म्मत कयूं था। जेके हिन में शरारती माण्हू आहिनि उहे GSN क़ौमी माज़ जा न आहिनि। GSN क़ौमी माज़ साईं GM सैयद जे अदम तशद्दुद जी वाट ते हले थी। कुझु माण्हू असांजी पार्टीअ खे तव्हां सभिनी खे बदनाम करण जी साज़िश थी रही आहे। उन शइ ते तव्हांखे पाण खे कंट्रोल करणो पवंदो। असां तव्हांखे चऊं था त सभु हिकु आहियूं, केर बि अलॻि न आहे। ही जेके बि इंतिशार फैलाइनि था, असांजे हर प्रोग्राम में बबरलो में प्रोग्राम थिए थो या ॿी कंहिं जॻह ते प्रोग्राम थिए थो, उते अची करे ही ग़लति नारा ऐं इहे जेके ग़लति शयूं कनि था, उहे असांजा क़ौमी कारकुन न आहिनि, उहे कंहिंजा मोकिलियल एजेंट आहिनि। ॼाण टुटी ज़ंजीर विया पोइ ज़िंदाननि जो छा थींदो, जिन मज़लूमनि ते वार कया तिन शैताननि जो छा थींदो। महिरबानी। सभई दोस्त